दुबई में सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई पारां गॾियल अरब रियासतनि जो 50 गोल्डन जुबलीअ सां गॾोगॾु सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो ऐं मेगा म्यूज़िकल शो अॼु मल्हायो वेंदो। तक़रीब में शिरकत लाइ गॾियल अरब रियासतनि अबूज़हबी, शारजाह, अजमान, रास अल खीमा, उमुल कवीन, फजीरा ऐं दुबई जी रियासतुनि में रहंदड़ सिंध ऐं हिंद जा सिंधी फैमिलीज़ समेत शिरकत कंदा। दुबई में सक़ाफ़ती प्रोग्राम में परफॉर्म करण लाइ सिंध मां आयल महिमान अहमद मुग़ल, उस्ताद रजब फ़कीर, अनैना फिदा, बख्शन मेहरानवी, अली गुल मला, सोराब सूमरो, मुसवर लाशारी उर्फ मासी मूरा ऐं शाहिद रज़ा जे माने में समुंड किनारे ते डाउ क्रूज़ ते आजियानो ॾिनो वियो। आजियाने वारी तक़रीब में इंजीनियर मुस्लिम बुर्दी, इंजीनियर माजिद हैदरी, डॉक्टर वाजिद हैदरी, दानिश हैदरी, नवीद लांडर, मेहराब सूमरे, नादिर सोलंकी, जवाद सिद्दीकी पारां आदरबा कयो वियो। आजियाने में सीनियर सहाफ़ी एजाज खोखर, इसाक सूमरे, सैफ कलोड़े, शहमीर गाडी ऐं सारंग सिंधी शिरकत कई। तिन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे संदन चवणो त म्यूज़िक तो तव्हांखे एंटरटेन कंदो आहे। कोशिशि असांजी इहो हूंदी आहे त म्यूज़िक जे ज़रिए कोई पैगाम अचे, पर असली जेकी शइ आहे उहा आहे सिंध खे इल्म सां मालामाल कजे या संवारजे। जेको असां वटि लिटरेसी घटि आहे उहा उन जी कोशिशि कजे त लिटरेट थिए सिंध। सुबुह जो उथ मींहं जो ॾिठुमि त बुर्ज ख़लीफ़ा बीठो आहे। मां चयो शौरा तूं हिते छा थो करे पियो लाड़काड़े में? मूंखे ॿुधायो मासी लाड़काड़ो न थी दुबई थी दुबई। मां चयो सिंधी असां जेके आहियूं हाणे हिते बि परफॉर्म कंदासीं ऐं इनशाला तव्हांखे जेको आहे ॾिसण में ईंदो। हिकिड़ी सक़ाफ़ती ईद मल्हाइनि पिया। हूअं त असांजो जेको कल्चर आहे, असांजी जेका सक़ाफ़त आहे उहा एतिरी रिच आहे जो पूरो साल अगरि मल्हाइजे तॾहिं बि घटि आहे। 23 डिसंबर ते मां इहो ई चवंदुसि जेके असांजा दुबई जा दोस्त आहिनि, असांजियूं भेनरूं आहिनि, भाइर आहिनि, उहे हिन प्रोग्राम खे इंजॉय कनि ऐं सक़ाफ़ती ईद आहे उनखे भरपूर तरीक़े सां निभाईंदासूं। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इन कल्चर डे जे लाइ दुबई में, अबूधाबी में, ॿियनि रियासतुनि में जेके यूएई जूं आहिनि, असांजा सिंधी बिल्कुलु इन शहर जी अकासी कनि था त उहो ख़ुशबूअ जा चौधारी आहिनि। ऐं जिते बि असां वेंदा आहियूं उते असांखे जेको सो हिकिड़ी नंढड़ी सिंधी नज़र ईंदी आहे। इहो यूएई जी तारीख़ में पहिरियों प्रोग्राम हूंदो जेको एॾी वॾी तादाद में जेके असां मूंखे इहो ॿुधाए ख़ुशी महसूस थी रही आहे त असांजा जेके पासिस हुया, जेके असांजा हाल जा पासिस हुया, सभु ख़तमु थी विया आहिनि। यूएई जी गोल्डन जुबली बि मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें हज़ारें फैमिलीज़, नौजवान, हर मकतब फ़िक्र जा माण्हू हिन प्रोग्राम में शरीक थींदा। दुबई जी तारीख़ जो सिंधी वॾे में वॾो हिकिड़ो शो थियण पियो वञे, जिते वॾे तादाद में फैमिलीज़ ईंदियूं। गॾियल अरब रियासतनि में रहंदड़ सिंध ऐं हिंद जे सिंधियुनि जी इहा सोच रही आहे त जिते बि हिकिड़ो सिंधी वसे थो उते सारी सिंध वसे थी। अॼु जो सक़ाफ़ती ॾियारो बि उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। सारंग सिंधी, सिंध टीवी न्यूज़, दुबई।